अज जा केड़ा साइल आया आहिनि? बादशाह सलामत इजाज़त हुजे तव्हां जे जन्म भूमि सिंध मां आयल कुछ साइलन खे पेश कयां? इजाज़त आहे। बादशाह सलामत उमरकोट ऐं उन जे आस पास सेहत जूं सहूलतूं नापेद आहिनि। डॉक्टर कराची में वेठा आहिनि ऐं कंपाउंडर अस्पतालूं पिया हलाइनि। अवल त दवाऊं आहिनि ई कोन, पर जेकी कॾहिं कॾहिं थोरे तइदाद में मौजूद आहिनि त उहे बि 2 नंबर दवाऊं आहिनि। माण्हूअ खे नांग ॾंगे थो त ज़हर मारण जूं दवाऊं बि कोन थियूं मिलनि। बादशाह सलामत गुरबत एतिरी वधी वई आहे जो बचड़नि खे पेट भरे बि मानी नथा खाराए सघूं। बुख जा मारियल ॿार अस्पताल पहुचण खां अॻु ई मरियो वञनि। अस्पताल में टुटल भगल बिस्तरा आहिनि। गंदो पाणी पीअण लाइ मिले थो। बादशाह सलामत दादरस ही कयो। मार इतां केड़ी शफ़ा मिलंदी? बीरबल जी बादशाह सलामत। ज़माने खे छा थी वियो आहे? बादशाह सलामत रुश्वत खोरीअ सिंध खे तबाह करे छॾियो आहे। हा बीरबल, मुंहिंजे वतन जा माण्हू त ॾाढा बहादुर ऐं समझदार हुआ ऐं पंहिंजे हक़नि लाइ झेड़ो जोटींदे देर न कंदा हुआ। हाणे बि वक़्तु अथनि त पंहिंजे जियापे लाइ जंग जोटीनि। बीरबल